मशहूर वारे साईं वडे करो वडेरड़ो आयो सुभान अल्लाह। शादी पे गई शौक जी हाणे शौक जी शादी गालियूं थी वियूं हे थी वियूं हो भी माण्हू चङा चोखा त गालियूं रही वयूं हिन खे शौक शादी त उथे सफ़ा ॻाल्हि न पई ठहे चयईं त अॼु वञी थो मशहूर वारे साईं खां दुआ घुरायां पंधड़ो जीप ते करे दरगाह ते आयो अर्ज़ कई मूंखे ॾाढो शौक़ आहे शादी करण जो पर पंहिंजी माइटाणी आहे पढ़ण में आहियूं पर ठहूं नथा ॻाल्हियूं बि थियूं पर विड़ी पिया हूं हाणे त ज़िद पइजी आहे नथा ॾियनि तुंहिंजो नालो ॿुधी आयो आहियां सब चवन था दुआ कबूल त समझ लाइ त दुआ घुरे आ मिले मांखे मशहूर वारे साईं फरमाइस तूं हिकिड़ो मुंहिंजो कमु कर मां तुंहिंजो ज़िमो थो खणा त तोखे माई मिले असां किथे खणंदासीं इहे ज़िमे उहे खणंदा जन खे पंहिंजे मालिक में पक आहे पाण फरमायूं ॾाढी मुबारक रख तुंहिंजी शादी हाणे वॾी सुभाणे न कंदे ॾाढी रखणी पए बाबा अॼुकल्ह ॾाढी वारा मर्द औरतुनि जे हियां मथे तोड़ ॾाढी वारा छत न ॾियो मुला हाणे अंदरि बंदि कंदो असांखे हे जो मां सुर्खी पाउडर हणी निकिरंदी आहियां चिंगजी ते तोड़ी दादू ताईं सेरा ॻाईंदी वेंदी आहियां इहे मुंहिंजा बंदि थी वेंदा वरी मिट माइट न त हुन ॿिए छोकिरे लाइ वठ जेको शैतान ॾाढी कूड़ियूं पिणंदो थो अचे बाक़ी हे मुला हे नमाज़ पढ़ंदो आहे ॾाढी त इन लाइ इहा सोच न आहे घणी सोच इहा थी हे वॾेरू हो बि चङा चोखा माण्हू वॾेरे जहिड़ा मशहूर वारे साईं फरमाइश ॾाढी रख हा करे वेठो चए हा साईं पर दुआ नथा घुरो तूं ॾाढी रख तोखे मिलंदी सोना जे तूं मशहूर वारे साईं सां मिले हा न सूरत मुबारक रब ॾिनसि ईअं ॻाल्हि कंदा त वार वार मञींदो त ईअं थींदो अॼु त सवलो आहे तॾहिं त केॾो ॾुखियो हो काछो काथे दरगाह मशहूर शरीफ़ काथे हितां वारा बि रड़ंदा आया रोईंदा आया त छो हे साईं मोटी वियो वञी ॾाढी मुबारक रखियईं 15-20 ॾींहं या महीने जहिड़ो गुज़रियो रुठल परची विया पाण ई पैगाम मोकिलियऊं विच वारो त असां ठहूं था शादी ॾियूं था घुरण ते न पई मिले ठहन न पिया वे पाण ई ठही पिया चई वाह मशहूर वारा साईं अलाए त कहिड़ो ॾस ॾिनई मुंहिंजो पाण ई अड़ो घुरियो कमु थो थिए हाणे साईं तारीख़ूं लॻी वयूं शादीअ जूं हाणे उन ॾींहं ते जॾहिं वञिणो हुजे त बोस्की जा कपिड़ा सिबरायई बोस्की जा पटका पातई वॾेरो हो ॾाढी मुबारक बि कूड़ियई त हाणे अप टू डेट थी वञा शादी करण थो वञा त ज़रूरु मन लॻो वञा न अदा उते पता हाणे ॻाल्हियूं थी वयूं न्यापा थी विया मानियूं थियल हुजनि उते वेठा आहिनि ईअं वेठे वेठे ॻाल्हियुनि में अलाए छा थियो कलम जो फिरियो त हिक ॿिए खे उथी ठोशा ऐं मुकूं चंबे जो तड़को छाजी शादी छाजी कुंवार ईअं हिक ॿिए खे कुटे ईअं जीपुनि ते हिननि ते चढ़ी ॼञ मूटी आई केॾी बेइज़ती थी ॿिए ॾींहं ते साईं वटि आयो चल कुर्बान वञाए तुंहिंजी वाह जो मूंखे दुआ लॻी तो जेको ॾस ॾिनो मां कयो साईं अण घुरिया ठही विया पर पोइ त ॾाढी बेइज़ती थी मुंहिंजा साईं कल्ह हुयो वियासीं पर हिक ॿिए खे कुटे मोटी आया साईं बादशाह फरमाइश बाबा मजा ॿुध मां तोखे ॾाढी मुबारक ॾसी त रख चए हा साईं बाबा ॾाढी मुबारक मदीने जे साईं जी सुन्नत मां तोखे महबूबनि जी सुन्नत ॾसी तो सरकार जी सुन्नत रखी त बरकत पई तकलीफ़ वई अणघुरो कमु थियो पोइ उन ॾींहुं वरी सुन्नत मुबारक साॻी कात कुआरा खणी कूड़े वई त वरी उहा बरकत हली पर यादि रखो शादियूं कयो न उन में चओ अॻ में ई अहद कर मां कंहिंजो बि न आहियां मदीने वारे साईं जो गुलाम ऐं साईं जी पार्टी आहियां हे पार्टियुनि में ॾिसंदो आहे न
पार्टी वारनि खे केॾो बि चयो न बाबा असां फलाणी पार्टी जा आहियूं ॿिए जो झंडो ई न हणो उन्हनि चयो मां मदीने जे साईं जो उम्मती आहियां माइट कावड़जनि भली कावड़जनि माण्हू मेणा ॾियनि भली ॾियनि त शादी आहे छा आहे भटे कहिड़ो आहे दोल कोन्हनि चयो बाबा अॼु दोल न थींदा अॼु राग न थींदा अॼु जे पढ़बा त मदीने जे साईं जा मौलूद पढ़बा